शेख वर्क खां रिपोर्ट करे जेठाराम सिंधी शेख वर्क वेझो ॻोठ गुल मोहम्मद उन्नड़ में 18 अक्टूबर ते शहीदनि खे भेटा पेश करण लाइ कारसाज़ जे शहीद थींदड़नि जे ॾिहाड़े हवाले सां अल्ताफ़ हुसैन उन्नड़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ असांजो लाज़वाल क़ुर्बानियूं ॾिनल आहिनि। मुंहिंजो भाउ पीपल्स पार्टी जो वर्कर हो जेको MRD तहरीक में शहीद थी वियो हो। असां पाण वॾनि खां वठी पीपल्स पार्टी लाइ ज़ियाउल हक़ जे दौर हुजे या वरी मुशरफ जे आमरीती दौर हुजे, असां हर वक़्तु क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पर अफ़सोस कंदे चयो त पीपल्स पार्टी उहिदेदारनि सां असांखे हर तरह सां नज़रअंदाज करे छॾियो आहे। मुंहिंजो भाउ पीपल्स पार्टी लाइ वर्क कंदे गुल मोहम्मद उन्नड़ शहीद थी वियो ऐं शहीदनि खे भेटा पेश करण लाइ असां वटि PP क़यादत बे मुंहुं नथी ॾेखारे ऐं खेसाना मोरीअ ते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो इस्पताल जो नालो शहीद गुल मोहम्मद उन्नड़ रखियो हो। कुझु माण्हुनि खे उन नाले खां एलर्जी हुई, उन नाले खे बि हितां हटायो वियो आहे। काफ़ी चकर मूं पंहिंजे आला क़यादत खे चयो आहे ऐं बि अपील थो करियां त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी खे असां बि शहीदनि जा वारिस आहियूं, असां बि हिकु चकर मुलाक़ात कयो त जीअं असां बि तव्हांखे असां पंहिंजे शहीदनि जे बारे में ॿुधायूं। असांखे तनज़ीम जे हिसाब सां बिल्कुलु नज़रअंदाज कयो वियो आहे। न ई वरी हितां चूंडियल नुमाइंदा असां शहीदनि जे वारसनि जी का सार लहनि था, उनजो तव्हां नोटिस वठी असांजी सार लधी वञे। जीअं तव्हांजे वालदा मोहतरमा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीदनि जी सार लहंदी। असांखे उमेदु आहे त तव्हां बि पंहिंजे माउ शहीद वांगुरु शहीदनि जी सार संभाल लहंदा।